करीम अली राइमू गोठ धनाणी ऐं आसिफ अली राइमू कालारियो खां शाइर अली हैदर गुरगेज़ जी सिटुनि जी चूंड कनि था। दौलत नईअ जो नशो अवां खे एॾो अचानक कीअं चढ़ियो आहे। दौलत नईअ जो नशो अवां खे एॾो अचानक कीअं चढ़ियो आहे। फेरे अखियूं अॼु पंहिंजियूं असां खां धिके असांखे परे कयो आहे। खुमार अवां में आजियां वॾी जा पर बि अवां खे नमा लॻी विया। राह बि पंहिंजी अॼु मटे असां खां असांजी दिलि खे धके विधो आहे। दौलत नईअ जो नशो अवां खे एॾो अचानक कीअं चढ़ियो आहे। फेरे अखियूं अॼु पंहिंजियूं असां खां धिके असांखे परे कयो आहे। ख़ुशामद अवां जी वॾी थिए पई अदा अहिड़ी ते अॼु हैरत लॻे पई। किसो सॼो वियो चढ़ी असां खां असां चपनि खे सिबे छॾियो आहे। दौलत नईअ जो नशो अवां खे एॾो अचानक कीअं चढ़ियो आहे। फेरे अखियूं अॼु पंहिंजियूं असां खां धिके असांखे परे कयो आहे। मिज़ाज अवां जे में मिठास एॾी हुई मोहबत असां सां अवां जी केॾी। पुछे थो हैदर इहो अवां खां इहो लहजो मिठो अॼु किथे वियो आहे। दौलत नईअ जो नशो अवां खे एॾो अचानक कीअं चढ़ियो आहे। फेरे अखियूं अॼु पंहिंजियूं असां खां धिके असांखे परे कयो आहे। फेरे अखियूं अॼु पंहिंजियूं असां खां धिके असांखे परे कयो आहे।